बलगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। नबूवत इनके घर की है, विलायत इनके घर की है, इमामत इनके घर की है, शहादत इनके घर की है। गुनहगारों न घबराओ, शफाअत इनके घर की है। बरोज़ महशर गुनहगारों को बख्शवाना, ये आदत इनके घर की है। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम मेहमान जी वकार उस्ताद उलमा खतीब आले सुन्नत हरदल अजीज बिरादरम साईं मौलवी बदरुद्दीन सुरयो कादरी नूरी दामत बरकातुल आलिया, स्टेज के बैठल अजीज वकार उलमा इकराम हुफ़ाज़ इकराम मौजूद मेहमानान गिरामी है, मुझा प्यारा बुजुर्गों दोस्तों भाइयों, जी तव्हांखे मालूम आहे असांजे इलाके जी दुनिया बिरादरी असांजे प्यारे भाउ अदा ज़ुबैर अहमद चुनीअ जी निगरानी में क़यादत में अॼु कोई बाबरकत प्रोग्राम मल्हायो। सुभाणे ॾींहं जो मुंहिंजी तारीख़ ॾिनल हुई ख़ैरात जी वॾी मानी हुई। ये रात ॾींहं न पियो चाहियां, मुंहिंजो बग्गी शरीफ़ जो प्रोग्राम करे वापसी कंदासीं। दोस्तों राधा ज़ुबैर अहमद वरी दरगाह जो साहबा मिस्कीनपुर शरीफ़ असां सभु गॾायल सोने सखी क़िबला सैयदी व मुर्शिदी पीर सैयद अब्दुल्ला शाह जीलानी कादरी दामत रहमतुल्लाह अलैह जी निगाह करम सां प्रोग्राम हली रहियो आहे। उन निस्बत खे मद्दे नज़र रखंदे मूं न कई वञणो आहे, टाइम मुख़्तसर आहे। अल्लाह साईं जन प्रोग्राम कयो आहे, उन्हनि जी मोहबत महिनत असां तव्हांजी हाज़िरी बारगाह हुसैन में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। आयत करीमा जा कलिमात तिलावत कयां, उन्हनि जो तर्जुमो बाद में थो कयां, अॻ में उन जो शान नज़ूल बयान कयां ताजो झटपट में तव्हांखे मुंहिंजो सॼो मौज़ू सम्झ में अचे। सुभान अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैहि या प्यारा मुसलमान भाइयों, हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम खां बाद तकरीबन 550 साल इन खुदा जी सरज़मीन ते न को रसूल हुयो, न को रहबर रहनुमा हुयो, जिनके करे माण्हू छुड़वाद आज़ाद ख़्याल थी विया। घर घर जो नओ खुदा ठाहे रही रहा, के सिज जा पूजारी के चंड जा पूजारी थी विया, के तारन जी पूजा करण लगा, के हथ जूं मूर्तियूं ठाहे उन्हनि खे खुदा तस्लीम करण लगा, पत्थरनि खे सजदा करण लगा। घर घर जो नओ खुदा ठाहे रही रहा। अहिड़ो दौर हो जो माण्हू ज़िंदा ज़िंदा पंहिंजूं न्याणियूं खॾा खणी उन्हनि में पूरींदा हुआ। मुंहिंजा प्यारा
न खैरत रही न हया न अदब शर्म रहो न मां पी जी सुञाणप रही न मुंहिंजा प्यारा असालत करामत जो एहसास रहो न पाड़े वारनि जो एहसास रहो न खाइण ईंदो न पीअण ईंदो ज़मानो जाहिलियत जो कत्लो खारत जो ज़मानो हुयो फख्र वॾाईअ जो दौर हो अहिड़े दौर में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसान जे इस्लाह जे लाइ पंहिंजो प्यारो आख़िरी नबी पंहिंजो प्यारो महबूब हिन सरज़मीन ते मोकिलियो अल्लाह जा महबूब आया जिए जो दुनिया के तख्ते ते आया उर्दू जे आशिक़ फरमायो मुश्किल थे रास्ते आसान हो गए मुश्किल थे रास्ते आसान हो गए दुश्मन भी देख कर हैरान हो गए दुनिया में जब रखा मेरे मुस्तफा ने कदम तो पत्थर भी कलमा पढ़ के मुसलमान हो गए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह से काय मोहब्बत सामने आवाज सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह जा महबूब मक्के पाक जी सरज़मीन ते आया नबूवत जे ऐलान करण खां अॻु मुजादी दोस्तों जेके साईं 40 साल गुज़ारिया उहे बि अहिड़ा गुज़ारिया अहिड़े मोहब्बत सां अदलो इंसाफ़ सां गुज़ारियूं जो जॾहिं बि ॿाहिरि निकिरंदा हुआ त मक्के जा हेॾा हेॾा ॿार मुहम्मद अमीन जा नारा हणी रसूलुल्लाह जो इस्तक़बाल कंदा सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह नबूवत जो ऐलान फरमायो या अय्युहन नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू ऐ इंसानो अचो अल्लाह जो आखिरी नबी आया अल्लाह जो आखिरी पैगंबर आया मां अचण जे लिहाज़ सां बाद में आया पर पैदाश जे लिहाज़ सां मां सॼी काइनात खां अॻु जो आया बेटा इजाज़त फरमाए सांभर जा सिंगार अदा ॾिठे अॻु हुआ न का कुल फयकून हुई न का ॿी पचार न की सिज हो न की चंड हो न हुई तो ही जी तार तॾहिं मोहब्बत सां मिहार लई लतीफ़ जे सुभान मां पैदाश जे लिहाज़ सां हर शइ खां गॾु आहियां अचण जे लिहाज़ सां मां बाद आयो आहियां मुंहिंजा प्यारा मुंहिंजे हबीब दावत पेश कई ऐं दुनिया वारो ऐं इंसानो अल्लाह जो आखिरी नबी आहियां मां जे लाइ सचो दीन खणी आयो आहियां मां अल्लाह जो पाक कलाम खणी आयो आहियां मां तव्हां जे लाइ सुठा दर्स खणी आयो आहियां हे सिज चंड तव्हांजा ख़ुदा न आहिनि हे सितारा तव्हांजा ख़ुदा न आहिनि हे मूर्तियूं पत्थर तव्हांजा ख़ुदा न आहिनि बाए ख़ुदा न आहे अचो तव्हांखे पंहिंजे हक़ीक़ी रब सां मिलायां जेको अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जेको आलमीन जो रब जंहिंजे लाइ सारी हम्द आहे जो सब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द जेके ज़मीन और आसमान वारा याद कनि था जिनकी तस्बीह हम्द आसमान ज़मीन वारा बयान कनि था मुझे सोने भिटाई घोट फरमायो मुझे हबीब दावत ॾिनी त चओ अल्लाह हिकिड़ो बीवाई मवार मसां पई पुकार अखर मिणो हिकिड़ो
सलाम अलैका या हबीबल्लाह। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अचो ना तवाखे हकीकी रब ने मिलाया अचो हकीकी रब करीम जे अगे झुकी पो मन ला इलाहा इल्लल्लाह दखलत जन्नत। खुदा पाक तवाखे जन्नत जो मालिक बनाए चई जो तवाखे जन्नत जो सामने मां रसूलुल्लाह बणजी जो पवा अचो ईमान आयो हल्लो हल्लो रे मोमिन बेड़ो प्यार है मेरे हलायल वारो मिठो मगन आहे हल्लो हल्लो बेड़ो प्यार आहे मेरे हलायल वारो मिठो मगन आहे। आप गरीब अकबर सरदार ओ सुभान अल्लाह या सलात नथा पढ़ंदो साईं चवंदो आहे त कने लाड़ सुभान अल्लाह जमा मुखे सुभान अल्लाह गड्डी चवरायो मुझे बाबू बकरी की दावत हल्लो हल्लो रे मोमिन बेड़ो चार आहे मेरे हलायल वारो मिठो मगन आहे मदान नसीब वनई वापो सारो बेड़ो भरी बीठो जो छुटण वारो होए पातड़ीअ ते कमयार नाहे हल्लो हल्लो रे मोमिन बेड़ो चार आहे। मुझे हबीब करीम दावत पेश फरमाई वो जब जे मुकद्दर में लिखियो हुयो मुझे महबूब जे दरबार में ईंदा वया झुकंदा वया सुनो अबू बकर आयो सिद्दीक़ अकबर बनजी वयो उमर आयो फारूक आजम बनजी वयो उस्मान आयो गनी बनजी वयो अली आयो हैदर करार बनजी वयो। मुजाहिद दोस्तो असां जो कामिल मुर्शिद सोनो सैयद अब्दुल कादिर जीलानी आयो त मुजाहिद दोस्तो बुजुर्गो पीर जो पीर बनजी वयो हज़रत साईं अली हजवेरी आयो दादा बनजी वयो ख्वाजा मोइन आयो गरीब नवाज बनजी वयो। मुजाहिद दोस्तो बुजुर्गो जेके जेके ईंदा वया सोनो साईं कंबर वारो जवान आयो त मुजाहिद दोस्तो मोहम्मदी दरिया फैज़ या दरिया पलटी पया ये अल्लाह वारा कंजा कंजा नाला खड़ा जेके ईंदा वया मुझे हबीब जे फैज़ जा दरिया पाईंदा वया उन्हनि जा बेड़ा पार थींदा वया चवंदा वया त एक अरब के आदमी ने बोलबाला कर दिया खाक के ज़र्रों को हमको से सुरैया कर दिया खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। जेड़ा केड़ा मुझे महबूब जो मोहम्मदी फैज़ जो पलटू थी पयो जेड़ा केड़ा मुझा प्यारा दोस्तों दरिया आ गई क्या सुन तो हिंदुस्तानी नारा लगा ऐ सब चवन लगा तो सारे जग में जानब सारे जग में जानब लजन सार जीरा मोहम्मद अजीरो असांजा बेड़ा पार जीरा सारे जग में जानब सारे जग में जानब लजन सार जीरा मोहम्मद अजीरो बेड़ा पार जीरा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कजो शम्स तारा
चवा चैन तरफल चवा चैन तरफल से चमकार जीवा मोहम्मद अजीवा जीवा सुभान सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सकाय मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सिंध हिंद जा आश के चवन असांजे लाड़ जो अजीम बुजुर्ग शाइर जंहिंजो पंहिंजे हिन जमात में सिर्फ़ हिकिड़ो मुरीद वेठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जीलानी रहमतुल्लाह ताला सुभान अल्लाह ॾिठऊं कोन सिर्फ़ ॿुधऊं चवण लॻा दर्द मदाहूं कयमो दोस्त कर दिया सुभान अल्लाह है दर्द मदाहूं कयमो दोस्त कर दिया आस-पास जियर जान बना मिलियत जाए कबर दिया आस-पास लाश मुहिंजो कज दफन दोस्त पंहिंजे दरा गया लाश मुहिंजो कज दफन दोस्त पंहिंजे दरा गया ही जनादो जानी रहे तुंहिंजी नज़र ते आस ही जनादो जानी रहे तुंहिंजी नज़र जे आस-पास ज़ईफ़ हिन दे न सदी कज ज़मानत मुश्किल सदी मीदान में ज़ईफ़ हिन दे न सदी कज ज़मानत मुश्किल सदी मीदान में फुलो कारे पार कजा अच जा हशर ते आस है दर्द मदाहूं कई दोस्त दर्द आस-पास जे जियर जान बना मिली अच जान कबर दे आस-पास अच जाए कबर जे आस-पास सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुजादी दोस्तों बुजुर्गो हाने मुझे हबीब जा गुलाम पान में गिरजी वेठा सलाह के मदा सुभान अल्लाह ये अज आयूं ये अगे ये फैज की बरकत रहमत की हिदायत राह रास खैर हया अदब शर्म सुनार ये सब करम नवाज रसूलुल्लाह की जात सुभान अल्लाह बेशक अगे अगे न होसी जी अजायूं हाने पान खाली न वियो हली मारू वरण जा छोड़ा लाहे तन मारू जम्या मरू आहिनो हरो फखरो आहिनो हरे फखरो केड़ा गया तन मारू जम्या मरू आहिनो हरे फखरो साईं देश को केन बोलिया तो बोलो काया ले उठवारो उठ काया ले
उठ वारो उठ काया घोड़े वारो घोड़ो काया के में डुंगो आ के में बकरो आ सोन चांदी जरो आ जदो हाल हबीबा तेरो पेश करिया साईं के अर्ज करो दा कमला असा लायक नवासी असा ते तो वडा कर्म करे छड्या अने असा वड बियो कुछ कोनो असी पान गरीब बनो सोना पर हाल सारो असा तवा जेला उठ वाले उठा दुआ घोड़े वाले घोड़ो दुआ बकर डुंगो सोनो जरो खणी आया सोना जो कुजा तुझे पेश किया असा जा है नजराना कबूल कर असा ते तो थोड़ा करे छड्या असा के दो रंग लाए आमना के लाल हसन मीर हुसैन दे नाना साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तरसो तरसो मां पे तेरे को सब आवाज नजराना उठा या न उठा अल्लाह दे महबूब आप कयो मुजा पाक रब हे मुजा मुरीद मुजा उम्मती चवंदा असांजा महबूब तुझे दर ता रब रहमान मिलियो रमजान मिलियो कुरान मिलियो नमाज मिलियो हज ज़कात अदब हया शरफ ऐसा सुनान तुझे दर ता मिलियो असा के कुछ नहीं दो अज असा में जो कुछ बहारिया सोना या तुझी निगाह करमा तुझी मेहरबानिया तुझी मेहनत असा ये नजराना खड़ी आया आयो खड़ी जी एवज कबूल फरमा ज़ाहिर अल्लाह पाक फरमायो सोना सब के हर गज नहीं छियो कौसर जो के मालिक बनायो मुदा सोना कमी काने तू रहमतुल लिल आलमीन नहीं बेटा का फरमाई दुआ पे जोड़े जोड़ जहान जी अदा जने जोड़ी आई खामद खास खुद के मोहम्मद मुकाई कलमो ते करीम ते चिट्टो चायाई अन मौला का अंत महबूबी ये उताई कोई नचीज नाई बैसराओ सैयद थे मुझा महबूब सब के हर गंज नहीं चलवा तू पान सामी है तो वटका कमीला इनन जा नजराना कई उठा दुआ कई गोरवा दुआ कई घोड़ो दुआ कई डुंगो बकरा दुआ सोना इनन का नवचे पान गरीब नवच हां व अम्मा साइल फला असा तुझे दर जो हिकिड़ो उसूल बनायो तुझे दर लग खाली न वञे असा चवंदा क्यों रहा है क्यों आके रो रहा है मोहम्मद के शहर में देखो काबा झुका हुआ है मोहम्मद के शहर में क्यों आके रो रहा है क्यों आके रो रहा है सोना तुझे डरता को खाली न बनी हाने खुली तू करे आया तुझे गरबा देते तो हाने इनके खाली न बता छाचो ला असअलुकुम अलैहि अजरा इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा सुभान अल्लाह मुझा बाबू के जो माल काए वनो उठ काए वनो घोड़ो काए वनो डुंगो बकर काए वनो सोन जेवर खणी वनो मुखे जरूरत ना है अल्लाह ताला के बच्चे ने खुदा हमारे रिस्क में बरकत फरमाए पर जेकड़ी तवा के मुझा गुण मुझा थोड़ा याद मुझे दर्द तवा के सब कुछ मिलो गुण याद है तमा का जो कुछ तो घुरा छाचो घुरा इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा मा तमा का पंजे आल बैत दी मोहब्बत घुरी थो सल्लल्लाहु अलैहि
हबीब अल्लाह सल्लल्लाहु अल्लाह के महबूब आल बैत दी मोहब्बत घुरी रखी सुभान अल्लाह आल बैत के असल चार बाकी जेके भी जीलानी राशिदी लकियारी है रिजवी है मुजाहिद दोस्तों बुजुर्गों ये सब ताबे हैं चेंज सुभान अल्लाह जो जेको साईं नो घरानो हुआ वो ताबिया असल जो आल बैत जन की मोहब्बत मदीने जे साईं घुरी वरिया से चारन पेरी नंबर ते मौला अली शेर खुदा सुभान अल्लाह मुख्तसर तारीफ अपना तो ईमान अली है सुभान अल्लाह दुनिया माने न माने अपना तो ईमान अली है या रसूल अल्लाह हक चार या काहिरा अम्मा खातून जन्नत नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की जहाँ जलवा नबूवत का विलायत का शहादत का तीन नंबर ते चौथे नंबर ते इमाम हसन इमाम हुसैन जिनकी दावत अदा जुबैर अहमद वारन अदा से इमाम कासिम वारन अवां के नीत अचो वे जिला चिवे हो हलंदो जिक्र हुसैनी सुभान अल्लाह कुल वे जिला चिवे हो वसंदो कर हुसैनी बी काबो कुल भेजना चिवे हो बसंदो कर हुसैनी महबूब के बचन कहीं थे न कस लगी आ महबूब के बचन कहीं थे न कस लगी आ से में फिलू छोन बनाईदा हुसैनी कुल भेजना चिवे हो बसंदो कर हुसैनी कुल भेजना चिवे हो बसंदो कर हुसैनी सुभान अल्लाह सुभान अल्लाह आल बैत की मोहब्बत घुरी ऐ वरी व मम्मा जेको शरई हुकुम आल बैत की इज्जत जो मोहब्बत अल्हम्दुलिल्लाह असां के हिंद सिंध में सभी बुजुर्गन आल बैत की इज्जत किया सुभान अल्लाह हिन वक्त 15वीं सदी थी हले खुदा ना खास्ता कई इलाके में अगर धार लगे के रोके दो ए भली हुजे किनियो पर जे सैयद सदाए तक खजे था सुभान अल्लाह
सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह सैयद सराय को में इतना बड़ा साइंस साइंस दुआ करे सुभान अल्लाह बेशक अहल बैत जी मोहब्बत इज्जत सिंध में सुभान अल्लाह इमाम आली मकाम फरमाते सत्तर कहा या मदीने वापस छड़ो हलो वनो या यजीद सा मुज़ाकरात करायो या मुके छड़ो त मां ही मुल्क छड़े वनो साच नाल नसीब कोई केदा हलबो फरमायो सिंध हलंदासी सुभान अल्लाह सिंध हलंदासी जिंदगी दे नानी जा आश करन सुभान अल्लाह पर असां जे सिंध में भी अगर सैयद ज़ात जो कई सही माना में अदब कयो आ तो पीर से बशर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सभी अदब कयो आ सब अदब है पर जो को अदब से बशर वाले से रहमतुल्लाह सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह जी महबूब अहल बैत जी मोहब्बत पूरी फरमायो मम्मात अल्लाह हुब्बे आल मोहम्मद मात मुमिना जो को शख्स अहल बैत से मोहब्बत कंदो सच्ची शरई मोहब्बत कंदो गुजारे वींदो उन जो खात्मो अल्लाह साईं कलमे ते फरमाईंदो सुभान अल्लाह मम्मात अल्लाह हुब्बे आल मोहम्मद मात शहीद जो को मुझे अहल बैत से मोहब्बत कंदे गुजारे वींदो क़यामत दी शहीदन सां गॾु सुभान अल्लाह हुब्बे आल मोहम्मद मां मगफूरा जेको मुझे अहल बैत से मोहब्बत में गुजारे वींदो खुदा उन जा गुनाह माफ फरमाए अहल बैत असर चार जी जब दोस्तन को मौजू बुझना कुना साहब ये आखिरी का खपो करबला जो मुबाहिर वालो बयान कुरान शरीफ में मौजूद है असांजा इलाके वासी नायाब उलमा किराम से मौलाना बदरुद्दीन साहब या उलमा किराम बयान करना रहंदा दोस्तों जो असां तव्हां जे ज़बानी ॿुधूं मुझे प्यारे महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट नजरान जा ईसाई आया नजरान जा ईसाई साईं सां सी बहस कयो ईसा अलैहिस्सलाम जे मामले ते त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटा मदीने जे साईं फरमायो न यो कुफ्री अकीदो आ सही अकीदो यो आ अल्लाह जो पैगंबर ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो मानू खुदा जो रसूल ए सोने महबूब माकूल तरीके से उनके समझायो लेकिन वो बाज न आया साईं के चैलेंज करने लगा मुझे महबूब फरमायो हां हिय था कयूं सुबानी फिलानी मैदान में तवा भी अचो पेंजा बार बच्चा वठी अचो मां बच्चा तो मां पेंजा बार बच्चा वठी जो अचा कोई उते दुआ घुरंदासी केड़ी अल्लाह पाक जिन जो अकीदो सही आ ईसा अलैहिस्सलाम जे मामले में वो जमीन ते रहे यो जो फिरको आ वो जो जिन जो अकीदो खलक आ नजरियो खलक आ वो जमीन में धसजी वने जमीन उनके गेहे वने या दुआ घुरंदासी मुझा अली दोस्तो ईसाई रानी जिया ठीक आ सुभानी तमा भी अचो असा भी अचूं था सुबह जिया मुझे महबूब फजर की नमाज पढ़ाई फजर के बाद फरमायो सलमान जी मुदास फरमायो चार काचू खन फिलाने मैदान में लगाए मथा चादर ओढ़ाए असा ए मुझा बार बच्चा असा उन छांव में छिपे सुभान अल्लाह उन खबाद अल्लाह से जे महबूब फरमायो है दरे करार जी मुझा आका वनो सैयदा फातिमा ज़हरा के वठी तो पर्दो कराए इमाम हसन हुसैन के वठी आ इमाम हुसैन हसन हुसैन नंढड़ा शहजादा वठी आयो आ मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सबनी के प्यारे पान पे बैठा वो चादर मुबारक मथा ओढ़े फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती मुझा मौला है मुझो अहल बैता सुभान अल्लाह इनन जी तोखे पार का
मां भेनरुनि सां मोहबत थो कयां करीम रब तव्हां भेनरुनि सां मोहबत कयो पर जेको भेनरुनि सां सची मोहबत करे ऐं अल्लाह उन्हनि जा मेरा पार सुभान अल्लाह या दुआ घुरी ज़ाहिरा मां या दुआ घुरी मौला पंहिंजो घरानो हे असां पंज कुल पाक वञूं था असांजो घर अल्लाह जा महबूब ऊंचा सिद्धे हथ में इमाम हसन साईं जो था खाबे हथ में इमाम हुसैन साईं जो था अम्मा खातून जन्नत सलाम अल्लाह अलैहा महबूब जे पुठियां पुठियां हले थी ऐं हज़रत सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु अम्मा सैयदा फातिमा ज़हरा जे पुठियां पुठियां हलन था हाणे जॾहिं काफ़िलो रवानो थियो बेटा हिसाब जो फरमाया त वहा जी लोड हुई वहा जो काफ़िलो किथां आयो काफ़िलो मोतारी तोड़ सिगारियां सैयद जे रहम जा कोड हाणे लखन पैलोड चिजातन जतन दी काफ़िलो हलियो मदीने जी किचन मां जॾहिं गुज़र लॻो छतनि ते ग़रीब दरवाज़नि खां औरतूं मर्द सब है नूरानी काफिले के ॾिसण जे लाइ सुभान अल्लाह सब पिया चवनि सुभान अल्लाह आला हज़रत अजीमुल मर्तबत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह रज़ा खान पादरी बरेलवी रहमतुल्लाह अलैह कसीदो फरमायो कि तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का नूर दिल दूना सदका रूहानी तौर पर नूरानी काफिले के ॾिसण बाबा मैं अली शाह मुझा प्यारा अकीदत पेश कई के कोई मिसल न मेरे जानी जी रब कसम जी चढ़ती जवानी जी हज़रत बाबा से सुल्तान मोहम्मद बाबू फरमाए जो चढ़ चल चढ़ चना तू कर रोशनाई तारे तेरे जिक्र करे तेरे दिहा सज अंधेरा सुभान अल्लाह नूरानी काफिले जो आशिक मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो है मारो जज़मानी आनी छोड़ी छड़ छल छोड़ी छड़ किबला अब्दुल गफूर
फरमायूं शरीफ सुभान अल्लाह फरमाया जब मेरा महबूब बाहर आया वो तुझे जुल्फ जे बंदा कमंदर विदा एक हैरान हजारे मनर दो सुभान अल्लाह कई मस्त थिया मजजूब बना मस्तान हजारे मनर दो हो तुझे जुल्फ जे बंदा जन नूर दिठो निकाब मदा से उची ख्वाब मझा ओ अच्छी कर शुक्र जे बाब मझा दर पाना हदा आस्कर इस्तकबाल के नूर गाफरी रब बचा फरमाए अल्लाह की फरमाया यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन मुझा माबूद मुझे तुझी सुम्ह जो कसम हकीम जो कसम इन्नका लमिनल मुरसलीन तू मुरसल में जो आई मुझे महबूब जे हुस्न जो कसम खया रब हजरत क़िबला साईं पीर सैयद साईं गुलाम जीलानी साहब रहमतुल्लाह तआला अलैह फरमायो सुन सब तोते खत्म मुझा सुन तू जो कसम सुन सब सुना तू जो कसम तो जेरो जो कोने दिठम मुखे रब जो कसम सुना सब तोते खत्म मुझा सुना तू जो कसम अल्लाह से फरमाए वक़्तुहा तुझे चेहरे जो सजा तुझे जुल्फन जो कसम तुझे जुल्फन जो कसम ला अमरो का तुझी जवानी जो कसम ला उक़सिमु बिहादल बलद तुझे शहर कसम वल असर तुझे ज़माने जो कसम हाय वली आशिक तर्जुमो पान फरमा दो जे यार नूरानी काफिले और मैदान ले निकलो उन दी चाहो हिकमा चमवन तुझी अखर में जो वडा मर्दम थे रब थई मारे वडा मर्दम थे रब थई मारे हर जो कते रुंदे रंदे बिठम हर जो कते रुंदे रंदे बिठम शहीदान हतले रब थई मारे शहीदान हतले रब थई मारे अल्लाह जवाब मिला जरूर मैदान में आया ईसाइयन की नजर पई काफिले थे वाह 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 पूरा जरे ईसाइयन की नजर पई आंख बंदे अची सर झुकी मथे न प्यार मुजादी दोस्तों बुजुर्गो उन नूर के दिठाऊं जो बुझ गई जिसके आगे सभी मशअली आला हुसैन करो मेरा जवारी रात मुझे महबूब करीम दे इस्तकबाल देना के हजारों मलाइका आया उनके हथन में नूरानी चिराग हा
पर जॾहिं साईं हिकिड़ो पर्दो हटायो त सभु चिराग ॾिसण बुझ गए जिसके आगे सभी मसले सम्मा वो लेके आया हमारा नबी ईसा जैसा मुँह जिया अखियूं पूरजी वयूं मुंहिंजा प्यारा ज़ुबानुनि खे ताला लॻी विया पोयां मुरीद बीठा शागिर्द बीठा चवण लॻा ओ असांजा मौलवियो छा थी वियो आहे मूंखे वॾियूं ॻाल्हियूं पिया कयां अॼु तव्हांजूं ज़ुबानूं बंदनि अॼु तव्हांजा सर झुकी विया आहिनि छा थी वियो आहे मूंखे चवण लॻा ओ हिन दिन जी हिफ़ाज़त लाठी कयम पर प्रभु वेचारी लुटजी वई अची ऐलान कहे वार कयसि हिकु कूक करे तूं बुटजी वई हाज़ कद्र हज़ार आया मगर विया ॾिसण सां हूं सवड़ी यक राह थी सभु चवण लॻा हीअ कीमें मां के कुटजी साईं खे अर्ज़ करण लॻा सोना असां वटि मुनाज़रे ताईं हथ बसि असांखे पंहिंजे पाड़े में रहण ॾे असां हथ कयो हार मञी विया उन ॾियारे बि काफ़िरो पंथर पाक जो जेको सरदार घरानो आहे मदीने जो साईं बिनी जान जो सरदार त मौला अली शेर खुदा आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं हर वक़्त अचण वारे वलीअ जो इमाम ऐं सरदार आहे सैयदा अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा कुल जन्नती औरतुनि जी सरदार आहे त हसन मीर हुसैन असां जन्नती जवाननि जा सरदार असां चवंदा आहियूं बस नबूवत इनके घर की है विलायत भी इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है बरोज़ महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है सुभान अल्लाह करबला दोस्तों चलिए यजीद तख्त तो संभालो बनु उमैया जो दौर गुजरियो आहे उन में कुछ अहिड़ा भी बादशाह गुजरिया जेके अहल बैत सां हसद रखंदा उन्हनि में यजीद सरे खुद नबी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त बनु उमैया में जा हिकिड़ो शख्स ईंदो युकाल लहू यजीद जेके यजीद सॼो ॾींदो मुंहिंजे दीन में अहिड़ो सुराख कंदो जेको क़यामत ताईं बंदि न थींदो मुंहिंजे ऐं फरमायूं बनु उमैया में जा हिकिड़ो शख्स ईंदो युकाल लहू यजीद जंहिंजो नालो यजीद हूंदो ऐं मुंहिंजी सुन्नतुनि खे मिटाईंदो मुंहिंजी सुन्नतुनि खे मिटाईंदो हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु ये ॻाल्हियूं ॿुधी हुयूं त पाण मदीने जे शहर में डोड़ंदा दुआ घुरंदा चवंदा बाज़ार वारो आमीन चओ मूंखे ख़ुदा सन 61 हजरी जी बादशाह मां अॻ में हलियो यजीद दोस्तों जॾहिं तख़्त ते वेठो तख़्त ते बीहंदे हुन जेके भी सदस्य नौजवान साथी हुआ जेके गॾु शराब पीअण वारा जुआम खेॾण वारा वॾनि औदनि तां रसूलुल्लाह जा असहाबी हटाए ताबई हटाए उन जायुनि ते नंढा नंढा नौजवान ओबाश छोकरा उन्हनि खे ओदा ॾिना हाणे काबिनेट अहिड़ी बादशाह अहिड़ो पाण में सलाह कयो त असांखे ख़तरो कंहिंखां
तो सलाह या वनी बीठी इमाम हुसैन का खतरो अब्दुल्लाह बिन जुबैर का खतरो अब्दुल्लाह बिन उमर का खतरो इन्हनि खे कहिड़े नमूने सां अच कजे पोइ मदीने जे गवर्नर खे यजीद लिखियो हज़रत इमाम हुसैन इन्हनि सभिनी खां मुंहिंजे लाइ बैत हज़रत इमाम अली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने इमाम अलैहिस्सलाम जॾहिं इहो पैगाम ॿुधो पाण फरमायूं असां यज़ीद जी कॾहिं बि बैत न कंदासीं हू दीनी लिहाज़ सां सही न आहे शरई लिहाज़ सां सही न आहे त धमकी ॾिनई त मां मदीने ते चढ़ाई कंदुसि मुंहिंजे पाक इमाम इहो बर्दाश्त न कयो त मुंहिंजे करे मदीने में ख़ौफ़ थी मदीने वारा इन जे करे पाण इरादो कयो त मां मदीने खां निकिरी थो वञा मदीने खां ॿाहिरि वञा पोइ जेको थियो हुनखे मोड़ ॾींदासीं छो त मदीनो मदीनो असां हकीम दे मुंखे खणो चाक चीज से मदीनो घुमाए अचो मुझे दर्दन जी दवा हित कान आ मुझे दर्दन जी दवा हित कान आ मुझे मदद दर ते पुजाए अचो मुझे उम्मीद अल्लाह में आख मां मदीने दी भी कंदो ॿुधणी जेकी हिन साल माण्हू मदीने वञनि तन समूह जो बि नालो लिखाए अचो हर हकीम मां ग़ुलामी सदाई सैयद जी दिया उनके अंगन ते वेही बुहारी दिया खैर मुंहिंजो घुरो था अहां जेकॾी खैर मुंहिंजो घुरो था अहां जेकॾी बस मदीने मूंखे लॻाए अचो छो त हर हकीम मूंखे खणो चाक चीज मदीनो घुमाए अचो इमाम अली मकाम फैसलो फरमायो मदीने में न रहंदुसि मुंहिंजे करे मदीने में खोड़ जी थिए मां नथो चाहियां मदीने पाक में का बेअदबी थिए इन जे करे पाण हिकिड़ो काफ़िलो तयारु कयूं ऐं मदीने शरीफ़ खां अलविदा थियण जो इरादो तयारु थी मुझे सुने महबूब जी पाक रोज़े ऐं असली ॻाल्हि तव्हांखे ॿुधायो त हिकिड़े ॻाल्हि त नंढपण में मुंहिंजे सुने महबूब सभु कुझु ज़ाहिर करे छॾियो ॿुधाए छॾ साईं ॿुधाए छॾ पाण इमाम पाक इन्हनि राज़नि खे दिलि में रखी पाण मुंहिंजे सुने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे आया अर्ज़ कयूं दुआउनि जी ज़रूरत हाणे आना ना करबल खे वसाइण कम मुंहिंजो सरनेज़े ते धड़ करबल में क़ुरान ॿुधाइण कम मुंहिंजो तुंहिंजो वतन छॾियां पियो अॼु नाना लाता ज़मीन अल्लाह माना तुझे दीन का दिल पर पाक नबी दरबार लुटा कम मुंहिंजो तू नज़र कजाए नाना नबी जेको हूंदो मूं ले
हुकुम रबी सो पूरो कंदासी इंशाअल्लाह आरब रिझा कम मुहिंजो इमाम अली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो काम को ख्याल कयो शम्स पाक न्याणी सैयदा सुमरा रज़ी अल्लाह ताला अन्हा बुखार में हुई तबीयत नासाज हुई पर सही उन्हनि खे छॾे पाण मके पाक आया शवाल जो महीने में कुछ अरसो मके पाक में रहा उते कूफिन जा खत अचण शुरू थी कूफिन जेके खत लिखिया असां यजीद मां बेज़ार आहियूं शराबी कबाबिया दीन इस्लाम जो निशानी मिटाए रहियो आहे सुन्नतुनि खे मिटाए रहियो आहे असांजा मुर्शिद हुसैन तव्हां जल्दी अचो असांजी रहबरी रहनुमाई कयो पर इमाम पाक को बि ॾिठो त कूफे जा माण्हू बेवफ़ा माण्हू मुंहिंजे बाबा साईं सां बि कोन निभायो इन जे करे पाण थोरो देर कयो तकरीबन 12,000 किन रवायतुनि में 40,000 खत किन में 1200 खत अहिड़ियूं रवायतूं आयूं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो पछाड़ी वारे खतनि में लिखियो त जे न ईंदे असां गुमराह थियासीं हेॾे होॾे थियासीं क़यामत जे ॾींहुं असीं रब वटि धाईंदासीं त असां इमाम पाक खे अर्ज़ु रखियो पर सुनो इमाम पाक न आयो पिताई साहब तर्जुमो कयो आहे उन्हनि सॼनि खतनि जो फरमाए जो कूफिन कागज़ लिखियो विची विच अल्लाह असी ताबे तुंहिंजे तूं असांजो शाह हे कर हेॾे आ त तख्त ताबे तुंहिंजे हज़रत सैयदना इमाम अली मकाम मुझे मदीने जे साईं जे जलीलुल क़द्र असहाबनि खां मशवरो वरितो छा करणु खपे हिननि अहिड़ा खत लिखिया आहिनि अलाह जा वास्ता विधा छा कयूं महबूब जे ग़ुलामनि हज़रत अब्दुल्ला बिन उमर वारो साईं खे अर्ज़ु कयो त मिला असांखे सभु ख़बर आहे पर हाणे मसइलो इहो आहे त इहे कूफी इन्हनि में वफ़ा कान्हे जे तव्हां के अहिड़ा खत लिखिया आहिनि त तव्हां न वञो सोना हीअं कयो तव्हां पंहिंजो नुमाइंदो मोकिलियो साईं मुस्लिम बिन अकील नुमाइंदो करे मोकिलियो उहे उते जा हालात ॾिसे वासे उन खां बाद तव्हां वञो ईअं हुननि जे चकर में न अचिजो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इमाम अली मकाम खे इहा सलाह पसंदि आई ऐं पाण हज़रत मुस्लिम बिन अकील खे मोकिलियो जॾहिं हज़रत मुस्लिम बिन अकील आया त साईं जा पंहिंजा फर्ज़ंद हुआ मोहम्मद इब्राहिम उहे ॾाढो बाबा साईं सां प्यारु कंदा हुआ बाबा जे बग़ैर न रहंदा हुआ चुंबड़ी पिया बाबा असां बि हलंदासीं कूफे प्यारा मुसलमान भाइरो ॿई शहज़ादा पंहिंजे बाबा साईं खे चवण लॻा बाबा असांखे वरितो इमाम मुस्लिम बिन अकील पंहिंजे बचनि खे वरितो किसो मुख़्तसर जे तफ़सील सां कंदासीं त हेॾियूं रातियूं गुज़री वेंदियूं दोस्तो इमाम मुस्लिम साईं पंहिंजा फर्ज़ंद वठी जंहिं वक़्त में कूफे में आया कूफे जो माहौल तमामु बहितर हो ॾिसंदे पारां पर 30,000 जे लॻभॻि माण्हू थी विया गले में कूचर में सोने हुसैन जा नारा ज़िक्र शुरू थी वियो इमाम मुस्लिम साईं जे इमामत में कई जॻह में हज़ारों माण्हू मस्जिद में जाइ न मिले पार रोड सभु भरिजी विया यजीद खे ख़बर पई इतला मिलियो त इमाम मुस्लिम साईं अची विया कूफे में वॾो इनकलाब अची वियो आहे तुंहिंजे तख़्त खे ख़तरो आहे उन इब्न ज़ियाद ज़ालिम गवर्नर के कूफे जो गवर्नर बनायो नौमान बिन बशीर खे हटायो जेको अहल बैत जो हुबदार हो
मुझा अजीज दोस्तो उबैदुल्लाह बिन ज़ियाद ही जने कूफे जे अंदर आयो छत जे मथा चढ़ी ची जेके पंहिंजा बच्चा कोहणा जेके पंहिंजा माल ज़ब्त कराना जेके पंहिंजूं इज़तूं लुटाइणियूं आहिनि सो इमाम मुस्लिम जो साथ ॾे मां अॼु शाम ताईं ॾिसां त सभई फिरी वेझो वन जेको मूंखे हुकुम थियो आहे उन हिसाब सां तव्हांजो ख़ैरु न आहे घर तव्हांजा तबाह करे छॾींदुसि तव्हांजा ॿार बच्चा लॾो तव्हांजो रुलाए छॾींदुसि ए कूफी गुज़रनि जो आवाज़ ॿुधो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो त शाम जो मग़रिब जी निमाज़ में इमाम मुस्लिम जे पुठियां सिर्फ़ काज़ी शौरे बीठो बाक़ी सभु भॼी पट चा साईं सलाम मल्हायो फरमायो तुरियाई धोरिया मिट मुंहिंजा न थिया मदी रखी देर मन में ऐं खिलियो पई थी कारिया खुशबू पई सारिया उठना हिन उताकन में रोज़ दावतूं नारा हणण वारा सभु घरनि जा दरवाजा बंद करे अंदर हलिया विया अॼु राति जो इमाम मुस्लिम खे को तरसण जे लाइ तयार न हो को मानी जी सलाह हणण जे लाइ तयार न हो तुआ नाले हिकिड़ी माई साहिबा हुई राति जो टाइम आहे इमाम मुस्लिम साईं अचे पियो माई साहिबा पुछो साईं केरु आयो फरमायो मां आल बैत आहियां मां मुस्लिम मुंहिंजो नालो आहे मां अॼु मूंखे को सलाह हणण वारो कोन्हे को तरसण वारो कोन्हे को उहा माई साहिबा पंहिंजे पुट जे इंतज़ार में वेठी हुई इमाम मुस्लिम साईं जो इहो फरमायो त मुंहिंजा प्यारा माई आल बैत जी हुबदारा हुई मां मुस्लिम साईं खे अर्ज़ु कई सुणो मुंहिंजो घर तुंहिंजे लाइ हाज़िर आहे तो जहिड़ो महिमान मूं वटि अचे गंद जनी जे गोड में पबोड़ा पोशाक अॼु उन्हनि जी ओताक राजा झियायो रहियो अठई रात सुबुह वेंदई साजरी लूह लूह मंझि लतीफ़ ते कर इन्हनि जी तात हीअ जोगियुनि संदी तात ॿिए भेरे भाग मिलई जा आहिनि ओताकनि में तलकी साण और ॾह भेरा ॾींहं में पाण मथां उन घोर जे हिंगलोर त करम मिलंदई कोपड़ी दोस्तों इमाम मुस्लिम से मानी घर रात रहाई उनजो पुट आयो वो इब्न ज़ियाद जो मानू हो वही इब्न ज़ियाद के दिन इमाम मुस्लिम त अची को असां जे घर वेठो आ उन पंहिंजा सुपाही मोकिलिया तीर तलवारूं नेज़ा भाला खणी घर जे इर्दो गिर्द घेराव कयूं इमाम मुस्लिम साईं फरमायो को भी न गुजरी माई जे घर खे नुक़सान न पहुचाए मां ॿाहिरि अचां थो जेका जंग करणी आहे सो तव्हां मूंसां हूअं त कूफी बेवफ़ाओ तव्हां मुंहिंजो साथ छॾे ॾिनो पर मूंखां हिकिड़ी लफ़्ज़ थी वई आहे जो मां इमाम अली मक़ाम खे ख़त रवानो करे चुको आहियां अवां सां ही हाल कयो आहे सोने इमाम पाक सां गॾु नियाणियूं आहिनि नंढड़ा मासूम ॿार आहिनि साईं निकिरी पियो आहे मूंखे हज़रत इमाम अली मक़ाम जी सोच आहे ज़ालिमो हे ख़त लिखी असांखे घुराए अॼु तव्हां असांजो साथ छॾे विया आहियो चंद धमकियुनि में अची विया आहियो माल जे चकर में अची विया आहियो मुंहिंजो रब अव्हांखे ॾिसी रहियो आहे हिसाब किताब थींदो अलगरज हुननि हिकु न ॿुधी इमाम पाक के जंग जे लाइ ललकारियूं हज़रत इमाम मुस्लिम ॾिठो त जॾहिं हे हीअं था चाहिनि पाण पूरे ज़ोर ज़ौक़ बहादुरी सां उन्हनि जो मुक़ाबिलो कयूं हिकु ॼणे जवान कई उबैदुल्लाह जा यज़ीद जा सिपाही जहन्नम रसीद कया आख़िर परे खां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो तीर तलवारुनि जी बारिश करे इमाम मुस्लिम साईं खे उन्हनि शहीद करे छॾियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन
दोस्तों हाणे उबैदुल्लाह ज़ालिम इब्न ज़ियाद ज़ालिम जी दिल अञा न भरी पुछा कई त मूं ॿुधो आहे त इमाम मुस्लिम सां गॾु उन जा ॿ नंढड़ा शहज़ादा बि आया आहिनि जंहिंजा नाला मोहम्मद इब्राहिम आहिनि जल्दी ॻोल्हे उन्हनि खे हथु कयो छॾणो न आहे कादी साहब जे घर हुआ शहज़ादा कादी साहब पंहिंजे पुट खे शायदि जो नालो असद हुयो चई त ही ज़ालिम मासूमनि खे कोन छॾींदो तूं हे बचड़ा वठी इराक़ीन वारे रस्ते खां हिकिड़ो काफ़िलो मदीने शरीफ़ वञे थो उन्हनि सां गिड़ारे छॾ छोकिरो उन ख़ासि परवाह कान कढी उते जो काफ़िलो निकिरी वियो धूड़ मिटी उॾामी पई त इहो काफ़िलो वञे पियो शहज़ादो टोड़ी उन काफ़िले सां गॾिजी वञो इहे तव्हांखे मदीने पहुचाए छॾींदा हे परदेसी मुसाफ़िर इमाम मुस्लिम साईं जा यतीम बचड़ा डोड़ी विया मगर काफ़िलो गायब थी वियो सॼी राति हलिया लिखियूं जनीज तेरियूं लोह कलम में उन्हनि ओतिरियूं घड़ियूं घारण पियूं जिन कूफी जूं दावतूं खणण आया अॼु उहे कूफी सभु गद्दार थी विया बेवफ़ा बणिजी विया अरे मुंहिंजी दर्द दी दिल रो न खणूं जियो चैनी नथा त पोइ छा कई कास दकांगन्या पामुकम जियो पुॼी नथा त पोइ छा भई बार सॼी राति हली वरी शहर जे तरफ़ आया रस्तो नज़र न आयो हिकिड़ो खूह हो उनजे पासे में वॾो पुराणो वण हुयो खोखड़ो उन वण में ॿई शहज़ादा ॾिकी छुपी अची वेही रहिया ज़ालिम जे ज़ुल्म सुबुह थी हिकिड़ी माई साहबा खूह तां पाणी भरण जे लाइ खूह जे पाणीअ जे परछाए में ॿिन्ही शहज़ादनि जा चेहरा चमकिया माई हेॾे होॾे जो निहारियो जॾहिं थी उन खोखले वण में ॿ शहज़ादा वेठा अचानक जो माई आई ॿई शहज़ादा सम्झण लॻा त माई असांखे इब्न ज़ियाद ज़ालिम जे हवाले कढी मासूम हथड़ा ॿधी चवण लॻा ओ माई किथे जी बि आई मुसलमान आई गैर मुसलमान आई जो भी आई खुदा जो वास्तो थे इब्न ज़ियाद खे न ॿुधाइजां उन जे ज़ालिम फौज खे न ॿुधाइजां उन जे ज़ालिम सिपाहियुनि खे न ॿुधाइजां असां हज़रत इमाम मुस्लिम जा यतीम बचड़ा आहियूं अॼु असांजो बाबो असां खां जुदा थी वियो आहे असां हिते अमन पनाह वठी वेठा आहियूं माई साहबा अर्ज़ करण लॻी शहज़ादो तव्हां घबरायो न जंहिं माईअ जे घर जी नौकरियाणी आहियां पाणी भरींदी आहियां सा वॾी अहल बैत जी हुबदारा माई आहे अचो त मां उन माईअ साहब लाइ तव्हांखे वठी हलां उहा तव्हांखे संभालींदी पर कुदरत जो कानून माई त अहल बैत सां मोहबत करण वारी हुई पर संदसि मुड़ुसु वरी अहल बैत जो मुखालिफ़ हो जीत यज़ीद जो हेल पी हुयो माई ॿई शहज़ादा वठी जॾहिं हुन हुबदारा माई साहबा वटि वठी आई माई साहबा ॾाढी ख़ुशि थी इमामनि पाकनि खे गुस्ल कराई मुंहिंजा प्यारा शहज़ादनि खे कजल पाराई मथे में खणी ॾिया बंदई वाह बुज़ुर्ग मुबारक ठाहे ॿिन्ही खे मुंहिंजा प्यारा खाधा पीता खाराए चवे थी शहज़ादो तव्हां फिक्र न कयो पंहिंजे हुबदारनि जे घर में आयो तव्हांजे लाइ अमान आहे ॿई शहज़ादा बेफ़िक्रा थी सॼी राति जा थकावल मुंहिंजा बि दोस्तो हिकिड़े कमरे में सुम्ही पिया आधी राति आहे हिन माईअ जो घर वारो राति जो आयो जेको सॼो ॾींहुं हज़रत इमाम मुस्लिम जे बचड़नि खे ॻोल्हे सॼी राति थकिजी पियो आयो अची घर में सुम्ही पियो आधी राति जो टाइम आहे हज़रत
साईं मोहम्मद ख्वाब ॾिठो छातो ख्वाब ॾिठे त हज़रत इमाम मुस्लिम असांजो बाबो मदीने जे साईं जे साम्हूं वेठा आहिनि अल्लाह जे महबूब फरमायो मुस्लिम तूं त आयो आहीं बचड़ा किथे छॾे आयो आहीं त हज़रत इमाम मुस्लिम अर्ज़ कयो नाना साईं मां अची वियो आहियां मुंहिंजा बचड़ा ॼाण अचण वारा आहिनि हज़रत मोहम्मद इब्राहिम खे उथारियो ओ अदा उथी ॻाल्हि पूरी थी वई आहे वारो अची वियो आहे वारो अची वियो आहे किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता अदा महाने बाबा साईं के ख्वाब में ॾिठो आहे मदीने जे साईं खे चयो थी त ॼाण मुंहिंजा शहज़ादा पाता ॿई जो रोई भाकुर पाए मुंहिंजा बि दोस्तो बाबा बाबा करण लॻा हिन माई साहिबा जो मुर्शिद वक़्तु थियो पंहिंजी घरवारी खे चई केॾा बचा पिया रोअनि माई साहिबा चयो ज़ालिम हे पारे में बचड़ा आहिनि उहे पिया रोअनि पर हिनखे तसली न थी बत्ती ॿारे उन कमरे में जो आयो ॾिठाई इमाम मुस्लिम जा ॿई शहज़ादा ऊंधाई में ईअं पिया चमकनि जे चोॾहं जा चंड चमकंदा आहिनि भाकुर पाए शहज़ादा रोअनि पिया इन ज़ालिम ॿिन्ही शहज़ादनि जे ज़ुल्फ़नि मुबारकनि खां वठी घर खां ॿाहिरि आयो एसि ताईं सुबुह बि थी वई ॿिन्ही शहज़ादनि खे ॿाहिरि खणी आयो शहज़ादनि फरमायो ओ ज़ालिम ज़ालिम असीं विढ़ण न आया आहियूं जंहिंजो कलमो पढ़ो था उन महबूब जा बचड़ा आहियूं बाग़ रिसालत जा गुल आहियूं अम्मा ख़ातून जन्नत जे बाग़ जा गुल आहियूं ज़ालिम ही छा करे रहियो आहीं असां यतीम आहियूं असांजे नाने फरमायो जेको यतीम जे मथे ते हथ रखे जेतिरा वार हेठि ईंदा एतिरा जन्नत में दर्जात बुलंद थींदा ओ ज़ालिम तूं कंहिंजे ज़ुल्फ़नि खे झले रहियो आहीं कंहिंजा बचड़ा ॿाहिरि कढी क़त्ल करण जे इरादे सां ॿाहिरि आंदो अथई ज़ालिम कुझु कंहिंखे रहम कर काफ़िरनि खे बि ॿारनि ते रहम ईंदो आहे काफ़िरनि खे बि मासूमनि ते रहम ईंदो आहे पर ही बदबख्त दुनिया जे लालच में अची वियो बदबख्त पैसनि ॾोकड़नि जे लालच में अची वियो इमाम मुस्लिम साईं जा मासूम यतीम बचड़ा उन्हनि खे मुंहिंजा प्यारा गिरींदो रसी ॾींदो वञी नहर फुरात जे कंधीअ ते पहुतो वास्ता ॾियण लॻा शहज़ादा ओ ज़ालिम ख़ुदा तोखे जन्नत ॾींदो हे ज़ियाद ने ज़ियाद जा पैसा केतिरो खईंदे यज़ीद जी दौलत केतिरो खाईंदे अरे मदीने जे मीर जो कलमो पढ़ियो अथव बेहया बेशर्मो उन कलमे खे त सुञाणो उन्हनि नमाज़ुनि सजदनि खे त सुञाणो अवांजे कलमे जो कहिड़ो एतबार मुंहिंजा बि दोस्तो शहज़ादा रोईंदा रहिया हिन ज़ालिम खे चवंदा रहिया पर हिनखे ज़रो क्यास दर्श न आयो ॿिन्ही शहज़ादनि खे वारे वारे सां हिन ज़ालिम लानती शहीद कयो ॿई शहज़ादा अल्लाह खे प्यारा थी विया ॿिन्ही जा लाशा खणी जॾहिं इब्न ज़ियाद वटि आयो अल्लाह साईं बि बर वक़्त फ़ैसिलो फरमायो न ख़ुदा ही मिला न विसाले न सनम न इधर के रहे न उधर टुकड़े न कफन के रहे न कफन के रहे इब्न ज़ियाद वटि जॾहिं आंदाई इब्न ज़ियाद तो छा खणी आयो कि हज़रत इमाम मुस्लिम जा बचड़ा शहीद करे आयो आहियां इब्न ज़ियाद चयो ज़ालिम असां तोखे थोरी चयो त शहीद करे अचिजा जिंदा खणी अची हा माण्हू छा चवंदा जिंदा आणी हा ख़ुदा जी दोस्तो अल्लाह जो फ़ैसिलो सलाद खे इब्न ज़ियाद चयो त हिन जा बि टुकड़ा टुकड़ा करे छॾियो जिन मासूमनि खे शहीद कयो आहे पोइ ज़ालिम पाक हुसैन कुरान शरीफ जी तिलावत में अल्लाह जी इबादत में आया इन इबादत में रात गुजारी आधी रात हुई मुझे पाक हुसैन बाहर आयो सैयदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा भी बाहर आई पंहिंजे भाव जे निहारे मुरकण लगी इमाम पाक फरमायो थी अॼु मुरकण जी रात न आहे सुभाणी न मुंह में भी हैदर करार जो खून आ
मां सैयदा फातिमा ज़हरा जो पाक खीर मुबारक पीतो आ मुझा भाउ फिक्र न कर तुझी भेण मदीने खां मके खां करबला साथ ॾिनो आ हाणे भी फिक्र न कर मुझा पाक मुझा प्यारा भाउ दीन जे ख़ातिर जेको थियणो आ सो कर गुज़र मां भेण तुंहिंजे साथ ॾियण जे लाइ वेठी आहियां सॼी राति जा ओॾा गुनाह इमाम पाक फरमायो अजी तू भी आराम कर मां भी आराम कर थोड़ी देर जे लाइ नमाज़ था पढ़ो सैयदा ज़ैनब आरामी थी त अम्मा ज़ैनब अजीब ख्वाब ॾिठो हेॾा सैयदना इमाम आली मकाम जो आली पिया त हज़रत सैयदा सकीना रज़ी अल्लाह तआला अन्हा मुझा अज़ीज़ दोस्तों सीने ते मथो मुबारक रखी कि बाबा मां भी थोड़ी देर आराम कयां मां भी अवां सां गॾु जागी आहियां त मुझे पाक इमाम जे अखियुनि मथां लुढ़क वहंदो अॼु पण अखरनि सजण पंहिंजा सारिया गलनि तां गोढ़नि जूं बूंदूं बस न कनि संदीस कपड़ियल अॼु लोक ॾिठे ई न लहे मुझा जी दोस्तों बुजुर्गो तो सैयदा सकीना शहजादी अर्ज़ कयो बाबा मां को वॾो अंगन त कोन कयो आहे मां तव्हांखे पाणीअ जे लाइ परेशान कोन कयो आहे मुंहिंजा बाबा मुंहं खां खाधो पीतो त कोन घुरियो आहे मुंहिंजा बाबा बकरियूं तव्हांजे सीने जो आराम घुरियो आहे मुझे पाक हुसैन फरमायो शहजादी तो ॻाल्हि अहिड़ी कई आहे जो मूंखे अचण वारी राति यादि आई सुभाणे की रात खबर ना है तुझो बाबो किथे हूंदो शहजादी सकीना किथे हूंदी ज़ालिम ख़ैमन खे बायूं ॾींदा शहजादी तुंहिंजे चादर खे बि बाहि लॻंदी तुम बाबा बाबा पे कंदिया बाबा किथे हूंदो तू किथे हूंदिया सुभाणे जोड़ टुटी पवंदा सुभाणे जुदाई थींदी मुझी प्यारी शहजादी तुझी ॻाल्हि ते मूंखे अचण वारी रात यादि आई दोस्तों करबला में इमाम पाक हर तरह की कुर्बानी ॾिनियूं पंहिंजा बचड़ा कुर्बान कई हज़रत सैयदा सकीना रज़ी अल्लाह तआला अन्हा शहजादी सैयदना अली असगर रज़ी अल्लाह तआला अन्हा सब महीननि जो मासूम शहीद थी वियो जॾहिं सभु शहीद थी विया मुंहिंजे पाक इमाम हुसैन पंहिंजे चेल मुबारक ते ॿई हथ रखी फरमायो आए को मां हुसैन जी मदद करण वारो आए को हुसैन जो साथ ॾियण वारो शहीद जी रहन हज़रत अब्बास अलमदार जे जसद मुबारक वदा आवाज आयो जी मुझा भाउ हुसैन जी अदा मदद कबिया बाहुर सां मुझा बाजू ज़ालिमन शहीद करे छॾिया ॿई बाजू शहीदनि मुझा आगा हुसैन हाणे हिम्मत न हार जेको थींदो उनखे मोड़ ॾिजां मुझा आगा हुसैन सोने पाक इमाम सोचो सभई त मूंखां मोकिलाए विया मां बि त शहीदनि खां मोकिलाया ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं शहीदों की बरकत से ये पूरा जंगल महकता है शहीदों की बरकत से ये पूरा जंगल महकता है इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम शहीदन खां वारे वारे मोकिलाणी शुरू कई सोने इमाम अली अकबर खां मोकिलायूं दिल ते पत्थर ॿधाऊं मुंहिंजा प्यारा हौसलो मजबूत कयो मोकिलाईंदे दोस्तों औलाद वारा आयो जिन ते हथ रखो पुटन नियाणियुनि वारा आयो जिन ते हथ रखो
हिकिड़ो पुराणो गुलारे थो वञे को बचिड़ो एक्सीडेंट मौत हलियो थो वञे के ॾियारा टॾो था विछायूं के ॾियारा मुंहिंजा प्यारा दोस्तो पंहिंजा पड़ावा अचनि था चवनि था दिलासा ॾियनि था दा फिक्र न कर असां ॿुधो सां गॾु आहियूं तुंहिंजे ग़म में शरीक आहियूं जेकर अॼु झोल वचन जो क़ुर्बान थियो पियो आहे अहिड़ो माण्हू कोन्हे जो खणी इमाम हुसैन सां अचरा खणी फातिहा पढ़े अहिड़ो माण्हू कोन्हे जो इमाम हुसैन खे दिलदारी ॾे तसल्ली ॾे पाक इमाम पत्थर दिल ते मथी सब्र ऐं इस्तक़ामत जा जबल बंदी शहीदनि खां मोकिलाईंदे जॾहिं सोने सैयदना अली असगर शहज़ादे 6 महीननि जे शहज़ादे जे लाश मुबारक ते नज़र पई अखर वञा ज़ारो कटार नीर वही पिया हिकु दफ़ो ॿीहर हज़रत अली असगर खे खणी सीने लॻायो मथे निहारे पाण अर्ज़ु कयूं मौला मुझे अली असगर जी हीअ उम्र जंग जी त कान हुई करबला अचण जी त कान हुई मौला दुनिया जी तारीख़ में कई बि जंग में हेॾे मासूमनि हिसो कोन वरितो आहे मुझे इमाम अली असगर मुझे सोने अली असगर 6 महीननि जो बचिड़ो मौला त पीगनि जे लुणनि जी ज़िंदगी हुई हे त अम्मा जे हथ में खेॾण जी ज़िंदगी हुई मुझा मालिक साईं सोने अली असगर जी शहादत के सदके मुझे नाने जी उम्मत जे मासूमन जा बेड़ा पार फरमाए साईं ज़ारो कदार गोड़ा मान लगा मुझा दी दोस्तों मुदु मोटी दुनिया में अचने परा पारा वञा कोन आया साॻिया मोर मसगोरा आया परा पारा वञा कोन आया यकी मारू कई मोकिलाड़ी छॾे वतन करे घात करी अखियूं गर्दन भरियूं जग ॾिसन परा पारा वञा कोन इमाम अली मकाम करबला के मैदान में आया 113 तीर लगा 34 तलवारों 32 नए भाला इमाम अली मकाम के लगा जख्मी थी जने घोड़े का हेठ अटन लगा मुजादी दोस्तों बुजुर्गों तलवार बयान में करूं पर असल में उलमाए किराम फरमाइन था इमाम अली मकाम जो घोड़े का हेठ अटन जो सबब आजान जो आवाज जो आयो जुमे जो दिहाड़ो हो मुझे पाक हुसैन सोचो कि मां आजान थी वया जिंदगी में हिकड़ी भी नमाज कदा कोनी ये न थे जो मुझे आखिरी नमाज कदा थी वने पान तो कोई ते हटा शिमर नहीं डोयो इमाम पाक फरमायो शिमरा के करी बहादुर होए त अग में अची हा तो के हिसाब किताब न्या हा हाने हट परे मुझे अल्लाह की बारगाह में सजदे में सर रखण दे तो यार खे बुधाया त मौला आखिरी नमाज में जड़ो हाला हुसैन केस कर दो छोड़ते आजाशक हजारान सैयसा जियारी कबूल पेशन असल खा आया आहादी बानी ये बंदी ये कंध कटारी कबूल पेशन इमाम अली मकाम का जो सर मुबारक कुर्बान कयो खबार भी यजीदन जो हसद न ठहरो खैबर के बायू ननो जमे इमाम अली मकाम जी शहजादी सैयदा सकीना दे चादर के बाहे लगी जन चादरन ते खैर मर्दन की नजर न पई करे कोई आ जानो अज बाहर खुले आसमान देता बैठो एकड़ी यजीदानी पानी जो गिलास खणी आई सैयदा ज़ैनब के पेशी करे तो पानी पियो अम्मा ज़ैनब फरमायो ज़ालिमो हाने पानी छाड़ो वांदो आ ज़हर जा प्याला भरे अचो जने हज़रत अली असगर के पानी घुरियो तने तवा पानी न दिनो सैयदा सकीना के पानी न पियाजेव हाने पानी ॾेखारे असां जे ज़ख़मनि ते नूर न हारियो पर मुंहिंजा प्यारा घणे इसरार ते सैयदा ज़ैनब गिलास पानी जो वरितो सैयदा सकीना के ॾिनाई सकीना तू असां में नंढड़ी ऐं पुट पानी पी नाना साईं जी ज़ुबान मुबारक मां ॿुधो आहे त नंढड़नि जो ख़्यालु रखो नंढड़नि ते शफ़क़त कयो तू असां में नंढड़ी आई अल्लाहु अकबर
अहिड़ो हिसाब किताब थियो करबला में वरी नई करबला थी वई सैयदा सकीना पानी जो गिलास वरतो करबला में डोड़ी मुंहिंजा प्यारा दोस्त पंहिंजे भाउ सैयदना अली असगर जे नाश मुबारक के पासे में वेठी अर्ज करण लगी मुंहिंजा भाउ अदा अली असगर उथी मुंहिंजी पुफी ज़ैनब थी चवे त मदीने वारे साईं थियो आहे त नंढड़नि ते रहम कयो नंढड़नि ते शफ़क़त कयो अदा अली असगर उथी पाणी आयो आहे अदा जल्दी पहिरीं तूं उथ तोखे पाणी पियारा त पोइ मां सकीना पाणी पिया दोस्तो बाबा के वेठी यादि करे बाबा उते अख लगी वई मोह उधारो थियो काफ़िलो हलियो तड़ तकड़ में खबर कान पई शहजादी मथे उठ ते वेठी आहे या न जिते मारना वेठा उते आहे या न मुंहिंजा प्यारा थोरो काफ़िलो अॻिते हलियो त जंहिं नेज़े ते इमाम हुसैन अली सलाम जो सर मुबारक हो वो यजीद खूनी बिन यजीद खां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हथनि मां छॾाए ज़मीन ते हेठि खुटी वियो ज़मीन जे अंदरि दाख़िल थी वियो ऐं यज़ीद ने कोशिश कई मगर नेज़ो मुबारक ॿाहिरि न आयो त इमाम ज़ैनुल आबिदीन खां पुछा कयूं त तव्हांजो वालिद साहिबु शायदि हेॾे हलणु नथो चाहे से नेज़ो अॻिते नथो हले इमाम ज़ैनुल आबिदीन अर्ज़ु कयो पुफी ज़ैनब सभु मासूम गॾु आहिनि सभु मासूम आहिनि जॾहिं हिसाब लगायो वियो ॾिठो वियो सैयदा सकीना मौजूद न हुई सैयदा ज़ैनब फरमायो ज़ैनुल आबिदीन जिते पानी वगैरह भरियाऊं सैयदा सकीना उते नथी मुंहुं उधारो हो मूं सम्झो त शायदि वापसि वेही रही आहे पर उते सुम्ही पई अखि लॻी वई शहज़ादी उते रहिजी वई आहे सैयदा ज़ैनब हज़रत सैयदना ज़ैनुल आबिदीन खे वठी उन मक़ाम ते आई आहे सुभान अल्लाह एक माई साहब आए बुरके में बंदा उनके हज में शहजादी सकीना वेठी करबला जो अहवाल उन माई साहबा के बुधाए सैयदा ज़ैनब वेठी आई फरमायो माई साहबा खुदा तो जो भलो करे असा जी लेणी के संभाली वन रात जो अख खुली अलाए केड़ा हली वनिया त मुजा प्यारा बुरके वाली सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातून जन्नत बुरको हटाए चेहरो मुबारक ना पर्दो हटाए फरमायो ज़ैनब नथी सुनाने मां तुझी अम्मा फातिमा ज़हरा आया मां सैयदा सकीना के संभालने जे लाइ आई आहियां मां सैयदा सकीना के संभालियो वेठी आहियां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो